आदली शाह चयो आहे त सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह चयो आहे त पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। सूबे तरक़ियाती कमनि समेत अवामी भलाई लाइ केतिरा ई कम कया आहिनि। सिंध सूफ़े ने बुज़ुर्गनि जी धरती आहे। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह पिराले पहुची हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल जी दरगाह ते हाज़िरी भरे ऐं गुलनि जी चादर चाढ़ी मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली दुआ करी। उन मौक़े ते दरगाह जे गादी नशीन मखदूम नदीम अहमद हाशमी सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह खे सिंध जी सक़ाफ़त लुंगी उॾाई ऐं यादगारी शील्ड पेश कई। मुलाक़ात दौरान पिरालो टाउन कमेटी जे मुख़्तलिफ़ मसइलनि बाबति ॻाल्हियूं, मुसाफ़िरखाने ऐं लाइब्रेरी क़ाइमु करण बाबति दरख़्वास्त ॾिनी। उन मौक़े ते सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह चयो त सिंध जे अवाम पीपल्स पार्टी ते एतमाद जो इज़हार कंदी। इलेक्शन में वॾी अक्सर सां कामयाबी ॾियारी। सैयद क़ाइम अली शाह चयो त ईंदड़ चूंडुनि में बि अवाम पीपी ते एतमाद जो इज़हार कंदी ऐं वॾी अक्सर सां या कामयाबु कंदो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो।